अहम ख़बर के शावे जो 3 ॾींहं अॻु गुम थियल शख़्स जो लाश हथायो आहे। 3 ॾींहं अॻु गुम थियल शख़्स जो जानी बंद भरिसां लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। 50 वरियनि जो फ़कीर कुर्बान अली गाॾही गुज़िरियल 3 ॾींहं अॻु गुम थी वियो हो। लाश तालका अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया के शावे जो 3 ॾींहं अॻु गुम थी वियल शख़्स जो लाश हथायो आहे। 3 ॾींहं अॻु गुम थियल शख़्स जो जानी बंद भरिसां लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। जॾहिं त 50 वरियनि जो फ़कीर कुर्बान अली गाॾही गुज़िरियल 3 ॾींहं खां गुम हो। लाश तालका अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। नाज़रीन खे ख़बर ॾियूं पिया के शावे जो 3 ॾींहं अॻु गुम थियल शख़्स जो लाश हथायो आहे। 3 ॾींहं अॻु गुम थियल शख़्स जो जानी भरिसां लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। 50 वरियनि जो फ़कीर कुर्बान अली गाॾही गुज़िरियल 3 ॾींहं खां गुम हुयो। लाश तालके अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। 3 ॾींहं अॻु गुम थियल शख़्स जो जानी बंद भरिसां लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे।